उन्हें करे असी बार बार उर्दू आबादी के अपील कंदा रहा आहियूं तो वो पंहिंजा सियासी इक़्तिसादी मुआशी मफ़ाद जेके आहिनि उहे सिंध सां जोड़े ऐं पंहिंजे मौक़े पर क़यादत खे राब्ते में रखे। असां कल्ह बि चयो हो, अॼु बि चऊं था त जेके माण्हू मुस्तक़िल तौर ते हिन सरज़मीन ते अची आबाद थिया आहिनि ऐं पंहिंजो जीअण मरण जिन जा मुक़ाम क़ब्रिस्तान सिंध सां जुड़ियल आहिनि, सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, त उहे सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ कम करण वारनि खे निंदनि ऐं पंहिंजी तनक़ीद जो निशानो बणाइनि। ऐं असां वरी बि उर्दू आबादी मां इहा ई उमेद कंदासीं त पाकिस्तान जे अंदरि तव्हांजो को मुस्तक़बिल कोन्हे को।